कश्मीर डेरा मुराद जमाली वासण नारी 19 वरनि जी शबीरान धीअ मरहूम वली मोहम्मद शेख कश्मीर जी कॉलोनी 1 वे जी रवासी अजब गुल पुट बेंगल खान सोलंकीअ सां कश्मीर जे सेक्शन कोर्ट में प्यार जो परनो करे छॾियो आहे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मसमात शबीरा शेख जो चवणु हो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो परनो कयो आहे ऐं मूंखे कंहिं बि अगवा ऐं बरगलायो नाहे, जॾहिं त अहिड़ो बयानु मूं सेशन कोर्ट कश्मीर में पिणु ॾिनो आहे, जंहिं बाद अदालत सगोरी पिणु मूंखे मुंहिंजे मुड़ुस सां गॾु रहण जी इजाज़त ॾिनी आहे। हुन जो चवणु हो त मुंहिंजे घर वारा ऐं मिट माइट मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कूड़े केसनि में फासाइण ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे भाइरनि बशीर अहमद, शबीर अहमद, मुंहिंजो भेणवियो वहाब मंगसी ऐं ॿियनि खां ख़तरो आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान CM सैयद, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर ऐं वस वारनि खां तहफ़ुज़ जी घुर कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।